अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में भलीकार दादू रिपोर्ट हाकिम मशहूरी दादू जी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में उमेर बाब चांडियो जे टिन घर भातिन ॾाॾी करमुल्ला चांडियो वालिद मुख्तियार चांडियो चाचे काबिल चांडियो जे क़त्ल केस जी ॿुधणी थी गुज़री। उमेर बाब चांडियो केस जी फरियादी परवेज़ चांडियो सां गॾु दादू अदालत पहुती। केस में ॼाणल जवाबदारनि सरदार ख़ान चांडियो, इमरान ख़ान चांडियो, एस ए शोकरीम बख्श चांडियो अदालत में पेश थिया, जॾहिं त केस में गिरफ़्तार जवाबदारनि खे हैदराबाद जेल खां सख़्त सिक्योरिटी हेठि दादू अदालत आंदो वियो। केस जी ॿुधणी दौरान ॿिन्हिनि धुरियुनि जा वकील न हुजण जे करे दादू मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जे जज हसन अली कलवड़ पारां केस जी ईंदड़ ॿुधणी 25 मई ताईं मुलतवी करे छॾी। अदालत ॿाहिरां उमेर बाब चांडियो साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त 7 सालनि खां केस जी पैरवी करे रही आहियां। असां ॿुधो आहे ऐं सम्झो आहे त रियासत माउ वांगुरु हूंदी आहे, पर 7 सालनि खां रियासत ऐं इदारा इंसाफ़ ॾियण में नाकाम थी विया आहिनि। ऐं हैरान आहियां त माउ ॾिसे पई त संदसि धीउ इंसाफ़ लाइ अदालतुनि जा चकर काटे रही आहे, पर हू ख़ामोश आहे। हिन चयो त अदालतुनि मां इंसाफ़ जी उमेदु आहे, जंहिं लाइ हिते अचूं था। असांजे प्यारनि जे बेगुनाह खून सां इंसाफ़ करे दर्दनि जो दरमान कयो वञे। असांजे वकील जो कराची में नकीबुल्ला वारो केस रखियलु हो, जंहिं करे हू हिते न अची सघियो आहे। असांखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासा कयो पियो वञे, पर असां पंहिंजा हक़ विढ़ी वठंदासीं। सिंधी क़ौम ग़ैरतमंद क़ौम आहे, जेका मरण क़बूल कंदी आहे पर झुकण क़बूल न कंदी आहे। आउं बि सिंधी आहियां। ॿिए तरफ़ दादू जी अदालत में केस जी ॿुधणी दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया हुआ।